के रेसिपीज़ आहिनि उहे बि इलाही ज़बरदस्त आहिनि। अॼु असां मखनी दाल ठाहींदासीं ऐं इन सां गॾु असां दाग वारा जेके ठाहींदासीं चांवर। त इन्हनि जो कॉम्बिनेशन इलाही मज़ेदार आहे। ऐं जेकॾहिं गर्मीअ जी ॻाल्हि कजे त दाल चांवर इलाही माण्हू शौक़ सां खाईंदा आहिनि। त अॼु जी जेका दाल आहे उहा तमामु ज़बरदस्त आहे। जेकॾहिं तव्हां कोई पार्टी बि थ्रो था कयो, कोई तव्हांजे घर में दावत आहे ऐं दाल जा शौक़ीन तव्हां आहियो त इहा दाल तव्हां ठाहे सघो था। इन जी प्रेज़ेंटेशन तमामु ज़बरदस्त हूंदी आहे, इन जो फ्लेवर इलाही सुठो ईंदो आहे। त मखनी दाल अॼु ठहे थी ऐं इन सां गॾु दाग वारा जेके चांवर आहिनि उहे ठाहींदासीं। अच्छा, त मां पाणी बि बॉइल करण जे लाइ रखी थी छॾियां। अच्छा, दाल खे पुसाए रखिजो तक़रीबन 15 मिंटनि खां 30 मिंट। त थोरी उहो फुंडी वेंदी त उनजो जेको कुकिंग टाइम आहे उहो घटि थी वेंदो। अच्छा, दाल खे बॉइल करण जे लाइ कोशिशि कंदा कयो त कचो पाणी तव्हां हिन में शामिलु न कयो। अक्सर घरनि में बोरिंग जो या खारो पाणी ईंदो आहे त दाल देरि सां ॻरंदी आहे। चणा, लोबिया इनखे वक़्तु लॻंदो आहे। त मिठे पाणीअ में इन्हनि खे बॉइल कयो, पुसायो ऐं इन खां बाद में भुॼाए इन्हनि खे ज़रूरु रखो तक़रीबन 30 मिंट 15 मिंट त जीअं उहो सुठे तरीक़े सां बॉइल थी वञे। त हिन तरफ़ मां हिकिड़े पॉट में पाणी रखियो आहे जंहिंमें असां दाल खे बॉइल कंदासीं ऐं ॿिए तरफ़ असां ठाहींदासीं दाग वारा चांवर। अवल मां तव्हांखे इंग्रेडिएंट्स नोट कराईंदी हलां। त कारी दाल असां में तयारु कयूं था। अॼु जी जेका असांजी मखनी दाल आहे इनखे मलका मसूर बि चइबो आहे, इनखे साबित मसूर बि चइबो आहे ऐं इनखे कारी मसूर बि चइबो आहे। बेसिकली मसूर जी दाल आहे पर हिन में छिल्को मौजूदु आहे। त असां जूं हाणे आदतियूं थी वियूं आहिनि त असां चांवर हुजनि, दालियूं हुजनि, छिल्के खां बिना इस्तेमालु कंदा आहियूं। पर छिल्के वारियूं दालियूं जेके इस्तेमालु करणु त उहे असांजे सिहत जे लाइ बि इलाही सुठो आहे। फाइबर तव्हांखे इलाही मिलंदो आहे। त छिल्के वारी मसूर जी दाल आहे। मसूर जी दाल तमामु जल्दी ॻरी वेंदी आहे पर इहा जेका आहे थोरो घणो वक़्तु लॻंदो आहे। अच्छा, इनखे असां पुसाए रखियो अथसीं। चांवरनि खे असां पुसाए रखियो अथसीं, बासमती या सेला जेकी बि तव्हां इस्तेमालु कयो। इन में ऐड कंदासीं कुझु ॻाढ़ा बसर, ज़ीरो इन में वेंदो, थोरो गरम मसालो आहे जेको मां ऐड कंदमि पंहिंजे दाग वारे चांवरनि में। ऐं जेकॾहिं मसाले जी ॻाल्हि कयूं त लूणु, ॻाढ़ा मिर्च, हेड इन में शामिलु था कयूं, पिसियल धाणा इन में ऐड था कयूं, पिसियल गरम मसालो इन में वेंदो ऐं थोरा पिसियल कारा मिर्च। बसि इहे शयूं इन में असां ऐड कंदासीं। त जीअं ई इहे पाणी असांजो बॉइल थी थो वञे मां हिन में दाल ऐड कंदमि ऐं स्टार्टिंग में ई लूणु, ॻाढ़ा मिर्च, हेड ऐं पिसिया धाणा इहे तमामु शयूं ऐड करे थोरो अदरक ऐं थूम जो पेस्ट इहो असां हिन में ऐड कंदासीं जेसीं ताईं दाल सुठे तरीक़े सां बॉइल नथी थी वञे। उन खां बाद में असां इन में हिकिड़ो भगार या दाग ऐड कंदासीं। लास्ट में हिन में क्रीम ऐड कई वेंदी ऐं जॾहिं तव्हां हिनखे सर्व कयो तॾहिं बि मथियां थोरी क्रीम ऐड करे पोइ तव्हां हिनखे सर्व कयो त हे ॾिसण में बि इलाही सुठी लॻंदी आहे। चलो, हे हिते असांजी दाल जेका आहे सा पाणी जॾहिं बॉइल थींदो त मां ऐड कंदमि। हिन तरफ़ अची था वञूं। दाग वारा चांवर असांखे तयारु करणा आहिनि। स्टोव पंहिंजो कंदासीं ऑन ऐं इन में मां ऐड कंदमि जेकॾहिं हाफ केजी तव्हांजा चांवर आहिनि त हाफ कप ऑयल तव्हां ऐड कयो, बिल्कुलु मुनासिबु रहंदो आहे। ऐं 1 केजी चांवर आहिनि त तक़रीबन 1 कप ऑयल ऐड कयो। अच्छा, इन में मां शामिलु थी कयां ऑयल। हे असां ऐड कयोसीं। अच्छा, इन में शामिलु कंदासीं कुझु गरम मसालो ऐं मां इन में ऐड कंदमि कड़ी पत्ता, उहे असां इन में शामिलु कंदासीं। गॾोगॾु इन में असां ऐड कंदासीं थोरा सावा मिर्च तव्हां इन में शामिलु कयो, उहे बि सुठा लॻंदा आहिनि। अच्छा, बाहि इन जी स्लो था कयूं त होरियां जेके इंग्रेडिएंट्स आहिनि उहे मां ऐड कंदी वञा ऐं कुझु बि जेको आहे सो ओवर कुक न थिए, सड़े न। त थोरा ऐड था कयूं इन में कड़ी पत्ता। इलाही ज़बरदस्त ख़ुशबू हूंदी आहे कड़ी पत्ते जी। मां हमेशह चवंदी आहियां त घर में बि ज़रूरु हणो, भले तव्हां अपार्टमेंट में रहो था। ब्लड प्रेशर वारनि जे लाइ इलाही सुठा आहिनि। चलो, थोरा इन में ऐड कयासीं कड़ी पत्ता। इन्हनि खे वापसि पंहिंजी जाइ ते था रखूं। अच्छा, थोरा इन में ऐड कंदासीं 1-2 साओ मिर्च ऐं इनखे कट ॾेई करे ऐड कयो, न त भगार में जेके मिर्च आहिनि उहे फाटी पवंदा आहिनि, तव्हांजे फेस ते न अची वञनि।
या हिकिड़ी मिर्च जा 2 टुकड़ा करे इहे असां हिन में शामिल कयासीं। थोरो ऐड कंदासीं ज़ीरो। अच्छा, गरम मसालो बि थोरो शामिल कंदासीं। दालचीनी नंढड़ा फोटा इलाही सुठा लॻंदा आहिनि। जॾहिं बि तव्हां बॉइल था कयो या अक्सर असांजूं जेके सिंधी फैमिलीज़ आहिनि, अंब चांवर हाणे घरनि में इलाही हलनि था। ऐं पंहिंजी बि ॻाल्हि कयां त ऑलमोस्ट डेली मूंखे वणंदा आहिनि त अंब ऐं चांवर हुजनि। त उहे बि जेकॾहिं तव्हां चांवर तयारु कयो था न, थोरा उन में नंढड़ो फोटो ऐड कयो त इलाही मज़ेदार लॻंदा आहिनि। त मां 2 इन में ऐड थी कयां, नंढड़ा फोटा, सावा फोटा ऐं 1-2 लौंग, दालचीनीअ जो हिकिड़ो टुकुर, 1-2 कारो मिर्च साबित थोरो थोरो ऐड था कयूं। ऐं जीअं हिकिड़ी सुठी ख़ुशबू अचणु शुरू थी वेंदी त पोइ मां इन में ऐड कंदमि पाणी, जंहिंमें सुठे तरीक़े सां असांजा जेके चांवर आहिनि उहे तयारु थी वञनि। चलो स्पून सां हिनखे थोरो स्टर कंदा हलूं।